नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मेड़ में ख़बर ॾींदा हलूं त फरीदाबाद में सहाफ़ी आज़ाद अनवर कांदड़ो जी मीडिया ट्रायल करण ख़िलाफ़ सहाफ़ियुनि जो एहतजाज मुज़ाहिरो धरणो। इन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो मेड़ में अली हसन चांडियो। आज़ाद अनवर कांदड़े जी मीडिया ट्रायल करण ख़िलाफ़ अॼु फरीदाबाद जे नेशनल प्रेस क्लब जे सॾ ते मेड़ फरीदाबाद जे शहरी सियासी समाजी अदबी अॻुवान जो भरपूर एहतजाज शुरू आहे। अचो त असीं शहरी अॻुवान सियासी समाजी अॻुवान खां जी राय वठंदासीं हिन जो छा चवणु आहे। अॼु जेको सहाफ़ियुनि जो एहतजाज आहे इहो पुरअमन एहतजाज मोहतरम असांजो सीनियर सहाफ़ी अनवर कांदड़ो जे ख़िलाफ़ु जेका मेड़ में मीडिया ट्रायल थिए थी उन जे ख़िलाफ़ ई एहतजाज आहे। फरीदाबाद जे सभिनी सहाफ़ी बिरादरान जो ऐं सभिनी सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻुवाननि जो हीउ जेको एहतजाज आहे इहो फ़िलहालु त पुरअमन आहे। अगरि हीउ ट्रायल बंदि न कयो वियो त हीउ एहतजाज इहो दाइरो तमामु वसी थी सघे थो ऐं उन जी सॼी ज़िमेवारी जेका आहे सा ज़िले इंतिज़ामिया ते हूंदी। जेके माण्हू अनवर कांदड़े जे ख़िलाफ़ु मीडिया ट्रायल कनि था उन्हनि जे ख़िलाफ़ु कानूनी कदम खणी। अव्हां जी ॻाल्हि करियां थो त पीर मारे थो मुला सेठ वॾेरो वज़ीर मारे थो कयां थो तंज सिर बचाइण ख़ुशामद ख़ुदा गवाह सरकश ज़मीर मारे थो। अॼु हीअ तकरीब हीअ मुज़ाहिरो असांजो सीनियर सहाफ़ी मोहतरम साईं आज़ाद अनवर कांदड़े ख़िलाफ़ु जेका मीडिया ट्रायल थिए पई उन जे सिलसिले में सहाफ़ी बिरादरनि जो हीउ मुज़ाहिरो तव्हांजो साम्हूं असां इंतिज़ामिया खे ऐं उन शरपसंदनि खे आगाह था कयूं त पंहिंजे किरयल हरकतनि खां बाज़ अचो न त असांजो हीउ जेको अॼु एहतजाज आहे हीअ वसी पैमाने ते अॻिते वधी सघे थो ऐं इन जे करे जेका बि सियासत या जेका हीअ नाजाज़ी थिए थी पई उन जे लाइ असां उन्हनि खे अपील था कयूं त पंहिंजे किरयल हलकनि खां बाज़ अचो न त असांखे बि उहे हथ असांखे बि उहे वसीला आहिनि त असां तव्हांजे ख़िलाफ़ु इस्तेमालु करे सघूं था। आज़ाद अनवर कांदड़े जी जेका उन्हनि मीडिया ट्रायल कई आहे उनजी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। SSB दादू खां घुर था कयूं त अहिड़नि गुंडनि खे गिरफ़्तार कयो वञे ऐं सहाफ़ियुनि खे तहफ़ुज़ फराहम कयो वञे। SSP दादू ऐं ॿियनि वस वारा आला मर्दार खां अपील था कयूं त सीनियर सहाफ़ी जी मीडिया ट्रायल करण ख़िलाफ़ु उन दादागिरनि खे गिरफ़्तार करे केस दाख़िल कयो। साणस SSP दादू खे किरयल हरकत ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे। आज़ाद समाजी अदबी अॻुवान जूं ॻाल्हियूं ॿुधियूं उन्हनि सां गॾु कैमरामैन सां गॾु अली हसन चांडियो, अवामी न्यूज़ SD मेड़। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।